नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम हालत ॾिसो। ख़ासि तौर ते सिंध जी जेका हालत आहे, अगरि शहरी आबादी जी हालत ॾिठी वञे त उतां जी हालत बहितर न आहे ऐं उतां जा माण्हू केतिरनि ई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गुज़िरियल प्रोग्राम में असां तव्हांखे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ड्रेनेज सिस्टम न हुजण जे करे ऐं जेके तलाउ बीठल आहिनि उन्हनि जे करे जेको मच्छरनि जो आज़ार हो उन जी सूरत हाल ॾेखारी हुईसीं। पर अॼु असां हाईलाइट करे रहिया आहियूं उहो मामिलो जंहिं ते ख़ासि तौर ते हुकूमत खे तवजा ॾियणु घुरिजे, पर बदकिस्मती सां हुकूमत पारां का बि हितां कोशिशि नाहे वरिती वई। जी हाँ, बिल्कुलु आबादगार असांजो जेको पाकिस्तान आहे, ख़ासि तौर ते उन में ज़राअत कनगे वारी हॾी जी हैसियत रखे थी, पर ख़ासि तौर ते आबादगारनि जी कनगे वारी हॾी खे भञण जी हुकूमत कोशिशि करे रही आहे। हिन वक़्तु आबादगार पंहिंजी मदद पाण तहत केतिरा ई फसल पोखे रहिया आहिनि, पर हुकूमत तरफ़ां न उनजी निगहदाश्त या उतां जी जेका ज़मीन आहे उनजी पीएच वैल्यू आहे या उहा ज़मीन उन्हनि फसलनि जे लाइ साज़गार आहे या न, उन हवाले सां का बि कोशिशि न कई पई वञे। लेकिन ख़ासि तौर ते असां जंहिं इलाइक़े में मौजूदु आहियूं, हीउ पनो आकिल जो इलाइक़ो आहे जिते पंहिंजी मदद पाण तहत हिते महर बिरादरी पारां जेके महर ज़मींदार आहिनि उन्हनि तरफ़ां स्ट्रॉबेरी फसल पोखियो वियो 2003 में। जेका मुख़्तलिफ़ जेके मरहला हुआ उहे तय कया, पंहिंजी जेब मां ख़र्चु कयो, रिस्क खयों ऐं KPK जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, सवात मां, दीर मां उतां जी जेका स्ट्रॉबेरी जे फसल जी पनीरी आहे उहा आंदी ऐं हिते पोखी, जेका हिन वक़्तु उहा मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि समेत पूरे पाकिस्तान में पहुची रही आहे। हाणे असां उन्हनि जेके आबादगार आहिनि जिन खे हिकिड़ो अवॉर्ड ॾिनो वञे हा हुकूमत तरफ़ां, जन हिते नई फसल खे मुतारिफ़ करायो ऐं जेकी ज़रूरत आहे उनखे पूरो कयो, उहो अवॉर्ड त पंहिंजी जॻह ते, पर हाणे उहे आबादगार मायूसी जो शिकार आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पनो आकिल जे कचे वारे इलाइक़े में। असां सां मौजूदु आहिनि हितां जो ज़मींदार आहिनि इमदाद अली महर साहिबु। वॾी महिरबानी इमदाद साहिबु, असांखे तव्हां टाइम ॾिनो आहे। ख़ासि तौर ते मिसाल आहे त सिंध में जेको हीउ तव्हां पहिरियों भेरो स्ट्रॉबेरी जो जेको फसल आहे इहो पोखियो, यकीननि हिकिड़ी तव्हांजी असांजे लाइ बि आम माण्हू जे लाइ जे ॻोठाणाउनि जे लाइ हिकिड़ी असां TV ते त ॾिसी सघूं पिया, लेकिन इन खे इस्तेमालु करण जे हवाले सां हिकिड़ो ख़्वाबु हुयो। पहिरियों त असांखे इहो ॿुधायो त इन जो ख़्यालु कीअं आयो? साईं, शुरू में असांजो 2003 खां वठी इन में असांजा दोस्त हुया पंजाब जा, उन्हनि मशवरो ॾिनो त हीअ असां वटि काश थिए पई, तव्हां बि सिंध में जेकॾहिं कयो हिकिड़ो बहितरीनु तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ, पोइ माशाअल्लाह तव्हांखे इहो सिंध लेवल ते मशहूरु बि कंदो ऐं तव्हांखे सिंध लेवल ते माण्हू तमामु बहितरीनु पसंदि बि कंदा। इहे ख़ूबसूरत शइ तव्हांखे ॾियूं था। पोइ 2003 में असां लॻाईसीं। शुरू में असांखे नुक़सानु पियो, पर असां इन में सम्झोसीं त हिन में तमामु बहितरीनु फ़ाइदा बि आहिनि ऐं माशाअल्लाह तमामु इज़त बि आहे। उन खां अलावा पंहिंजी सिंध जो नालो रोशन कंदासीं। छाजे करे त पहिरियां हिन हिकु सूबे खां ॿिए सूबे में का शइ मुंतक़िल थींदी आहे, शायदि उनजी इहा ई एलियत चवंदा आहिनि त शायदि उते इहा शइ नथी थिए पई, पर असां वटि पंहिंजा सिंध वारा पंजाब खां पहिरियों घुराईंदा हुया ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु असां उहा महिनत करे हिते कई आहे त अॼु माशाअल्लाह सिंध पूरे पाकिस्तान खे सप्लाई पई करे। अच्छा, जेका स्ट्रॉबेरी हुई ख़ासि तौर ते पहिरियां कराची वॾो शहर आहे, उते घुर्ज पूरी कई वेंदी हुई, त हितां जे इलाइक़नि जे माण्हुनि ताईं, आम माण्हुनि ताईं पहुती आहे फ्रूट जे हवाले सां, त तव्हां ज़मींदारनि खे हुकूमत तरफ़ां कहिड़ो इनाम मिलियो आहे, कहिड़ी सरपरस्ती हासिलु कई आहे? असां माशाअल्लाह सिंध लेवल ते हिन कम खे कयो आहे, छो त हीअ स्ट्रॉबेरी कंहिं ॿिए सूबे कंहिं ॿिए हिन में न आहे, सिंध में आहे, सिंध में बि कंहिं ॿिए ज़िले तालुके में न आहे, सिर्फ़ु पनो आकिल ताईं महदूदु आहे। ऐं माशाअल्लाह असां सिंध लेवल ते एॾो कमु कयो आहे, पर सिंध गवर्नमेंट तरफ़ां या गवर्नमेंट तरफ़ां कोई बि हिन महिल ताईं न को नुमाइंदो आयो आहे, न को इनाम ॾिनो वियो आहे, न ई का असां ते का एग्रीकल्चर जे तरफ़ां का रहनुमाई कई वई आहे, को तावन कयो वियो आहे। इमदाद साहिबु, असांखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां पहिरियां असांखे पहुचणु शर्त ॿुधाए थी, इंतिहाई हसास सेंसिटिव फसल आहे ऐं इन जे चूंडण खां वठी पैकिंग ताईं, पैदावार ताईं, मतिलबु हर तरह जो ख़्यालु रखियो वेंदो आहे, त हिन जी मुंतकिली जो जेको अमल आहे उहो यकीननि जेके हितां जा रोड रस्ता तबाह थियल आहिनि, पनो आकिल जा असां ॾिठासीं ईंदे असांजो काफ़ी टाइम लॻो, उन दौरान तव्हांखे केतिरो नुक़सानु थिए थो? साईं, ही एतिरो नाज़ुक फ्रूट आहे जो स्टोर बि नथो थी सघे पियो ऐं बदकिस्मती इहा आहे जो असांजे सखर पनो आकिल में बि स्टोर कोन आहे, जो पोइ मजबूरन असांखे हीअ कराची मोकिलणी पवंदी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह कराची तमामु रुगो सफ़र आहे, परे आहे ऐं उन खां अलावा हीअ थिए बि कचे जे ज़मीननि में थी, कचे जी ज़मीन खां अलावा नथी थिए पई। असांखे रोड रस्ते जी वॾी तकलीफ़ आहे, छो त हीउ नाज़ुक फ्रूट आहे, हिन खे शहर रोड ताईं लेवल ते पहुचाइण ताईं तमामु संगीन मसइलो हूंदो आहे असांजे लाइ, जो हुनखे आराम सां पहुचायूं, ख़राबु न थिए। पोइ जेकॾहिं सही पहुचंदी त असांखे उते रेट सुठो मिलंदो, जेकॾहिं रस्तो सही न हूंदो, झाका हूंदा, खॾा हूंदा, माण्हू पाण ई लुड़ी लुड़ी पुॼंदो त हुनजो हाल छा रहंदो, पोइ उहा उते तमामु ख़राबु हालत में नुक़सान में वञे थी पई। अच्छा, असां वटि ख़ासि तौर ते सिंध में
जेका बदकिस्मती आहे इहा आहे त हितां जो जेको आबादगार आहे ज़मींदार आहे पंहिंजी मदद पाण तहत फसल पोखे थो, उन्हनि खे का बि सरपरस्ती हासिल न आहे। अगरि हिन जी प्रोडक्शन वधाइण जे हवाले सां तव्हांखे कहिड़ी नीड्स आहिनि, कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि जेके पूरियूं थी सघनि त तव्हां वधीक स्ट्रॉबेरी पैदा करे ऐं मुल्क जी जेका घुर्ज आहे पूरी करे सघो? हिन में सर मेन मसइलो इहो आहे त जेके एग्रीकल्चर जा जेके बि हिन में अचनि था पिया असांखे उहे शयूं ॾिनियूं वञनि ऐं एग्रीकल्चर सां जेके बि हिन सां मुंसलिक रखनि थियूं शयूं माना उहे असांखां सपोर्ट कया वञनि ऐं उन खां अलावा रोड रस्ता ॾिना वञनि त इनशाला हिन खे असां अञा ॿाहिरीं मुल्क एक्सपोर्ट तौर ते इनशाला मशहूरु कंदासीं। अच्छा इमदाद साहिबु, हितां जी स्ट्रॉबेरी जेका ॿियनि इलाइक़नि सूबनि खां पहुचे थी उन जे ज़ाइक़े में फ़र्क़ु आहे, उन फ़र्क़ जे करे तव्हांजी जेका स्ट्रॉबेरी आहे उन जी क़ीमत तव्हांखे वधीक मिले थी ऐं हालांकि थींदो इहा माण्हू सस्ती शइ ते वेंदा आहिनि पर तव्हांजी विकामजे बि ज़्यादा थी ऐं क़ीमत बि ज़्यादा मिली। हीअ पहिरियों जीअं तव्हां पहिरियों भेरो हिते काश्त कई त उनखां वधीक हीअ पहिरीं ॻाल्हि आहे त माण्हू वधीक पैसा ॾेई तव्हां खां ख़रीद कंदा, इन जो छा सबबु आहे? सर इन जो सबबु ईअं ई आहे त जीअं असांजी चवंदा आहिनि सिंध मिठी आहे, माशाल्लाह ज़मीना बि मिठियूं आहिनि ऐं पाणी बि मिठो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह पहिरियां खां जेका 12 खां कुझु टाइम अरसो ईरान खां स्ट्रॉबेरी अचे पई एक्सपोर्ट थी ऐं पोइ पंजाब खां सूबे असांजे पंजाब खां बि अचे पई। जॾहिं सिंध स्टार्ट थी त पहिरियों सिंध जी स्ट्रॉबेरी मार्केट में खपे पई, उन खां बाद में 20 रुपया हूअ सस्ती खपे पई, सिंध जी महांगी खपे पई ऐं पोइ माशाल्लाह इन जो सबबु इहो ई हुयो खाइण वारनि जो फैक्ट्री वारनि जो सभु जो त माशाल्लाह हीअ सिंध जी स्ट्रॉबेरी ज़ाइक़े में ख़ूबसूरत बि आहे ऐं ज़ाइक़े में मिठी बि आहे। वॾी महिरबानी इमदाद साहिबु असांखे टाइम ॾिनो। असां वधीक ॿिया ज़मीनदार हिते मौजूदु आहिनि जेके पंहिंजी मदद पाण तहत स्ट्रॉबेरी जे फसल खे पोखनि पिया ऐं कोशिशि कनि पिया त जेका सिंध जो हर माण्हू आहे, मुल्क जो हर माण्हू आहे उन ताईं स्ट्रॉबेरी न सिर्फ़ु पहुचे बल्कि सस्ती क़ीमत में पहुचे ऐं बहितर हालत में पहुचे। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं पनवाकल जे रज़ा ॻोठ में जिते असां सां ज़मींदार मौजूदु आहिनि शफ़क़त अली मार साहब जेके स्ट्रॉबेरी जे फसल खे पोखनि पिया पंहिंजी मदद पाण तहत। तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम KTV जी हालत ॾिसो में ऐं असांखे इहो ॿुधायो त जीअं आबादगारनि जा मसइला आहिनि ऐं तव्हां सां बि खोड़ सारा मसइला आहिनि त यकीनन इहो हिकु ॾुखियो मरहलो आहे, हुकूमती तौर ते तव्हांजी मदद थिए पर ख़ासि तौर ते तव्हांखे ख़ुशी कहिड़ी थींदी आहे जॾहिं तव्हां स्ट्रॉबेरी जो फसल पोखियो ऐं नुक़सान बि थियो पर उन सां गॾु ख़ुशी कहिड़ी थी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वॾी ॻाल्हि इहा ई आहे बिल्कुलु त ख़ुशी असांखे इहा ई महसूसु थींदी आहे जॾहिं असांखे लोकल माण्हू खे मज़दूरी आम माण्हू खे हिते मज़दूर जो पंहिंजो जल्दी हक़ु मिले थो। ॾिसो हाणे त पनवाकल असांजे ॻोठ आहे, रज़ा ॻोठ आहे, हितां तक़रीबन 60 किलोमीटर असांखां शहर परे आहे। हाणे हितां 40-50 किलोमीटर अगरि जे मज़दूर माण्हू वेंदो त वीचारो इहो किरायो में पूरो हूंदो पर अगरि जे अधु किलोमीटर ते हिनखे 500-700 रुपया उन जो हुते ई उनखे रोज़ी मिलंदी ऐं उन ॾींहुं डेली वाइज़ ते ई त इहा इन खां वधीक असांजी ख़ुशि नसीबी आई आहे। केतिरा माण्हू रोज़ानो जी बुनियाद ते हिते तव्हां वटि कमु कनि था आम फसल जी भेट में जेके रोज़गार हासिल कनि था? हिते तक़रीबन मुंहिंजी तक़रीबन आहे 200-250 जहिड़े आहे, तक़रीबन हिते मुंहिंजी डेली 50 खां 70 जे लॻभॻि मज़दूर कमु कंदा आहिनि ऐं जेके हारनि खां अलावा सिर्फ़ु मज़दूर 50 खां 60 डेली जे बेसिक ते ई हलंदा आहिनि। अच्छा तव्हां वटि हिकिड़ो असां हिकु बहितरीनु अमल ॾिठोसीं त तव्हां हिकिड़ी इनफ़रादी तौर ते कोशिशि कई आहे त जेके हारियुनि जा ॿार आहिनि या स्कूल खां पोइ अचनि था उनखे बि तव्हां ओतिरी मज़दूरी ॾियो था ऐं पहिरियों भेरो असां इहा शइ ॾिठी आहे त इहा सोच कीअं आई त बाबा ठीकु आहे की ॿार जेकॾहिं वालदेन जी सपोर्ट करे थो तव्हां आम होटलुनि ते जिते 500 रुपया मज़दूरी आहे तव्हां उते 70 रुपये उन्हनि खे 50 रुपये ॾींदा पर तव्हां उन्हनि खे बि बरसरे रोज़गार कयो की तव्हां उहे बि टेक्निकली तौर ते माहिर असां ॾिठा आहिनि जेके पैकिंग कंदा पिया। हा बिल्कुलु इहा ई त पहिरियों असांजो जेको हारनि सां ई आहे त बाबा नंढो ॿारु अॻ में स्कूल वञे, स्कूल खां बाद में अचे चाहे कलाकु हले 2 कलाक हले उनखे फुल तारीख़ ॾिनी वेंदी, चाहे भले 2 कलाक हले कमु या 4 कलाक हले या 3 कलाक ई हले, उन्हनि खे टेक्निकली महारत बि थिए थी पई। ऐं वॾी ॻाल्हि इहा त असां वॾनि खां वधीक उन्हनि खे एक्सपीरियंस वधीक आहे ऐं उनजी पैकिंग डॿे जी ख़ूबसूरत अहिड़ी भरनि था जो माना असांजे वॾनि खां बि वधीक उनजे हारनि खां बि वधीक उनखे तजुर्बो थी वियो आहे। शफ़क़त अली मार साहिब जी ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं त न सिर्फ़ु हितां जे जेको लोकल आबादगार आहे आम माण्हू आहे उनखे रोज़गार जा मौक़ा फ़राहम करे रहिया आहिनि पर उन्हनि जा जेकी ईंदड़ नस्ल आहे उनखे जदीद फ़सलुनि जे हवाले सां उन्हनि खे टेक्निकली ॼाण ॾेई रहिया आहिनि त जीअं उहे नौकिरी जे बजाए एग्रीकल्चर खे तरजीह ॾियनि ऐं बहितर खां बहितर फसल हासिल करण जी कोशिशि करे सघनि। साईं असांजो इहो मरहलो गुज़रे थो, असां पहिरियों पटाई कंदा आहियूं, पटाई खां पोइ उनखे सफ़ा कंदा आहियूं धोई, उन खां पोइ असां डॿे में विझंदा आहियूं, डॿे में विझंदा आहियूं उन खां पोइ कार्टून बंदि कंदा आहियूं गाॾी ते मोकिलींदा आहियूं।
अच्छा, जेकॾहिं अॻ में इहो कमु न हुजे हा त तव्हांजो केतिरा माण्हू बेरोज़गार हुआ? तक़रीबन घणा बेरोज़गार आहिनि, तक़रीबन घणा। फ़ाइदो थियो आहे? बिल्कुलु फ़ाइदो थियो, असांजे लाइ बि घणो फ़ाइदो आहे। अगरि हुकूमत ख़ासि तौर ते सिंध हुकूमत हितां जे आबादगारनि जी सरपरस्ती करे उन्हनि जी माली मुआवनत मदद करे त हीअ स्ट्रॉबेरी जो फसल न सिर्फ़ु ज़मींदारनि ऐं हिकु मख़सूस इनफ़रादी तौर ते हारियुनि जे लाइ, लेकिन जेको मज़दूर पेशा माण्हू आहिनि जेके महिनत कश आहिनि उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद थी सघे थो। पर बदकिस्मती सां सिंध हुकूमत पारां एग्रीकल्चर डिपार्टमेंट पारां स्ट्रॉबेरी जे फसल जे हवाले सां का बि कोशिशि न कई वई आहे ऐं न ई जेके नवां फसल आहिनि या फ्रूट आहिनि उन्हनि जे हवाले सां कोशिशि कई वई आहे, जंहिंजे करे असांजो आबादगार माली ऐं मुआशी नुक़सान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुकूमत खे घुरिजे त ख़ासि तौर ते स्ट्रॉबेरी जे जेका पैदावार आहे उन जे हवाले सां कोशिशि करे ऐं आबादगारनि खे माली मुआवनत करे सपोर्ट करे त जीअं हीअ फसल ज़्यादा इन खे पोखियो वञे ऐं ज़्यादा पैदावार हासिलु कई वञे त जीअं जेको आबादगार आहे उहो जेको माली ऐं मुआशी तौर ते मुस्तहकम थी सघे। पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे ॾींदा इजाज़त, साथ सलामत।